सूबो सईद खान में डायरेक्टर सेकेंडरी एजुकेशन खिलाफ उस्तादन पारां पेटे अलव ज़िले कंबर शहदाद कोट के सर ते मुतालबन की मञता लाइ उस्तादन जो पेटे अलव के जनरल सेक्रेटरी मुमताज़ अली बिरोही की अगवाणी में पेटे अलव की ऑफिस अॻियां हथन में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते उस्ताद मुमताज़ अली बिरोही, उस्ताद अब्दुल हकीम चांडियो, उस्ताद हसन अली चन्ना, उस्ताद कुर्बान अली चांडियो, उस्ताद नसरुल्लाह खोसो, उस्ताद सनाउल्लाह मक्सी, उस्ताद आमिर मक्सी, उस्ताद मुजफ्फर बिरोही, उस्ताद यासीन चन्ना समेत ॿियनि उस्तादन मीडिया अॻियां दाहींदे चयो त डायरेक्टर सेकेंडरी पारां फर्नीचर की मद में वॾी करप्शन कई आहे। हुननि निगरान सरकार खां मुतालबो कंदे चयो त तालीमी इदारनि में कयल करप्शन की शफ़ाफ़ जांच करे उस्तादन जा जायज़ मुतालबा पूरा कया वञनि। ॿी सूरत में सख़्त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।